प्रेशर ख़तम थी वेंदी आहे न त उन खां पोइ वरी छा चवंदा आहिनि किथे बीहंदो तकलीफ़ में वरी चवंदो टके जे वोट खां तव्हां ईंदव 5 साल पोइ हाणे वोट जो टके जो छो था अचो टके जे वोट खां असां ॾे छा कंदा अचो वोट लाइ टके जो वोट छो था अचो असां तव्हां क़ुर खणी था तव्हां वोट खां अचो टके जो वोट तव्हां कंदा ऐवाननि में पुॼायूं था तव्हां जेका लिंकुर गाॾियुनि ते चलो था पेचारो ते घुमो था त केरु थो तव्हांखे विहारे केरु थो तव्हांखे ॾिए इहो सिर्फ़ु असांजो वोट आहे जेको तव्हांखे इन मंज़िल ते थो पुॼाए तव्हांखे जेको वोट ॾेई तव्हांखे मथे चाढ़ियूं ऐं तव्हां असांखे बर्बादु कयो उन खां अलावा असांजी सिंध में बोड अचे थी या जेको सुकार थिए थो बोड अचे थी ओॾी महिल हुनखे ख़बर ई कान्हे का उहे पैसा वठी खाई हलिया था वञनि बसि हेतिरो वॾो सामान आयो पैसा मिलिया बोड में मिलियो कंहिंखे कुझु ऐं जेके वरी जेके यूसिनारा हूंदा त यूसिनारा छाजे लाइ हूंदा आहिनि यानी की ॻोठनि खे जेको उन्हनि जा कमकार कराइनि उहे पैसा वठी पंहिंजे खीसे में हणंदा ई हल सलाम वालेकुम दोस्तो जीअं त जेको अॼु ॻाल्हाईंदा त पंहिंजी सिंध जे लाइ ॻाल्हाईंदासीं जेका सिंध असांजी हेॾी वॾी सुहिणी आहे त असांजे सिंध जा जेके मंदर तव्हां ॾिसंदव सखर जा लाड़कानो या जेके कराची हैदराबाद या हुन बरहाड़ी जा इलाइक़ा हाणे ॻाल्हि हीअं आहे जेको सियाणा चवंदा आहिनि त जंहिं बि मुल्क में अगरि हे कुझु शयूं हुजनि त उहो मुल्क मालामाल आहे हाणे असांजी सिंध में जेको कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि हिकु दरिया जंहिंजो पाणी मिठो आहे ऐं उन मच्छी बि अहिड़ी आहे जेका पूरी दुनिया में अहिड़ी मच्छी कान्हे का ॿियनि तव्हां मुल्कनि में वेंदव समुंड जी ख़बर नाहे कहिड़ी कहिड़ी मच्छी आहे पर जेका सिंधी जेका मच्छी आहे दरिया जी जेको पलो असांजो आहे जेको पहिरियों नंबर आहे पलो ऐं उन खां अलावा जेको चवंदा आहिनि त ॿेला जेको असांजे सिंध में ई आहिनि ॿेला हाणे उन्हनि ॿेलनि ख़बर त छा कयो आहे असांजे सिंध जे हुकुमराननि उन ॿेलनि खे कटाए उन्हनि ज़मीनुनि जा जेको उन्हनि जाली कागज़ ठाहे पंहिंजे नाले करे ऐं उन्हनि खे ज़मीन करे छॾियो अथनि यानी जेके सिंध जा जेके ॿेट हुया जिते ॿेलो बीठल हूंदो हिननि एॾी वॾी माना गद्दारी सिंध सां कई आहे सिंध जे हुकुमराननि उन खां अलावा असांजी सिंध में जेको मैदान चवंदा त मैदान हर मुल्क में हुजे माना जेको वधीक भलो आहे मैदान असांजी सिंध में ऐं जबल बि असांजी सिंध में तव्हां ॾिसो था तव्हां ॾिसंदव कहिड़ा कहिड़ा जबल सुहिणा असांजी सिंध में आहिनि ऐं उन खां अलावा चवंदा आहिनि समुंड जीअं मुल्क खे आहे उहो मुल्क ख़ुशहाल आहे असांजी सिंध खे जेको समुंड आहे जेको तव्हां ॾिसो समुंड तक़रीबन 1500 किलोमीटर ताईं समुंड आहे इन खां वधीक बि माना कहिड़ी ख़ुशहाली अञा हुजे उन खां अलावा कोयलो क़ीमती कोयलो आहे असां वटि थर में तव्हां ॾिसंदव त अहिड़ो कोयलो पूरी दुनिया में कोन्हे को पोइ बि माना असांजी सिंध पोइते ऐं उन खां अलावा गैस असांजे मुल्क में सिंध में जेको गैस कोयलो ऐं जेको जबल मैदान दरिया सभु असांजी सिंध में पोइ बि असांजी सिंध खे बर्बादु केरु थो करे हाणे केॾे ॾोह ॾिजे जेको सिंध खे थो बर्बादु करे हाणे आख़िर ॾोही आहे केरु जेको मुल्क जो सदर या वज़ीर आज़म या सिंध जो वज़ीर आला या जेके असांजे MLA MPA या उन खां अलावा जेके UC जेके चेयरमैन हूंदा आहिनि या उहे आहिनि बर्बादु करण वारा ज़रूरु कंहिं न कंहिंजो त ॾोह हिन में आहे न जेको हिन सिंध खे जेको बर्बादु करे थो पियो हाणे या त हिन खे असांजी आवाम ॾे ॾोह आहे जेका असां आवाम आहियूं या असां ॾोही आहियूं पाण जेकर हो ॾोही न आहे त पोइ असां आवाम ॾोही आहियूं छाकाणि असां ॾिसूं था 5 सालनि लाइ हिकिड़ा माण्हू चूंडियूं था वरी पोइ जेको ॾिसूं था उहे बर्बादु करे सॼी सिंध खे बर्बादु था कनि वरी ॿिए चकर उहे चवनि था वरी असां जेको झुमिर में पूरा लॻा पिया आहियूं असांजो सिर्फ़ु इहो ई नारो हूंदो आहे बसि जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया हे कॾहिं जाॻंदा या भंग बि सुम्ही पिया आहिनि हाणे जाॻंदा अगरि माण्हू भंग बि सुम्हंदो पोइ 24 कलाक पोइ माण्हू उथंदो आहे जे अगरि कोई चरस जो पीए त बि 8-10 कलाकनि पोइ वरी माण्हू उथंदो आहे जे शराब थो पीए त बि शराब जो नशो 8-10 कलाक आहे त हे नशो कहिड़ो करे सुठा आहिनि जो रुॻी नारा हणंदा आहिनि जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया जॾहिं बि को थोरो मामूलो मसइलो थींदो आहे कराची में या किथे बि 2 ॾींहं असां फशरी कंदा आहियूं उन खां पोइ चुप करे वरी सभु को पंहिंजे घर सुम्ही पवंदो आहे बसि एतिरी माना असां में जेका सुॼागी न थींदी आहे जॾहिं इलेक्शन जो टाइम अचे थो ओॾी महिल जेको तब्दीली जो टाइम जॾहिं अचे थो पोइ जेको सभु हाणे के जेको वॾेरनि जी चमचागिरी में लॻी वेंदा आहिनि के जेको वॾेरनि जे लाइ जेको नारा ऐं झंडा ठाराए पिया हणंदा आहिनि ऐं के जेको पैसा वरी चुप करे वेही रहंदा आहिनि ऐं जेको वोट आहे वोट ॾे कंहिंजो ख़्यालु न आहे हूंदो अगरि वोट आहे भाई हिनखे ॾियो भाई फिलाणो वॾेरो आहे अरे हिनखे ॾियूं अहिड़ो वोट कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं अक्सर करे जेके असांजे जेके मुल्क जा जेके वॾेरा आहिनि या रहिस या ॿिया जेके बि आहिनि MLA MPA जॾहिं हू तव्हां केरु सुञाणे थो छा भला MLA MPA केरु सुञाणंदो आहे छा असांजो वोट आहे तव्हांजी सुञाणप थो कराए तव्हांखे असां ओॾे पुॼायूं था त वरी टके जो वोट बि असांजो ई थियो वञी यानी की मज़दूर जो हारी जो ग़रीबनि जो माना इहो वैल्यू आहे जो आख़िर में तव्हां असांखे ताना ॾिनो हणो इहे भई टके जो वोट तव्हां असांखे ॾियो
जो टके वोट तव्हां छो था अचो असां तव्हांखे मृत्यु था कयूं और बि जॾहिं इलेक्शन जो टाइम थो अचे पटका था तव्हांजा रोलनि पहिरियों त किरिया पिया हो हर हिकु ॿिए मथां था मोकिलियो काफ़ी वॾेरा अहिड़ा मां ॾिठा जेके क़ुर खणी मायूं मेड़ करे वञनि था मां वोट ॾियो असांखे जॾहिं वोट जी अहमियत कान छो था मायूं मोकिलियो असांखे तव्हां असां तव्हांखे त चऊं था असांखे मायूं मोकिलियो वोटनि लाइ चुप करे वञी घर वेही रहो न तव्हां न जोड़ तव्हांजे वोटनि खां सिंध बर्बाद थिए MLA MP छा जे लाइ हूंदा आहिनि जेके तो वॾा कम कराइनि जिन कोटनि बिजली कान उनखे बिजली ॾियनि जिते रोड कोन उनखे रोड ॾियनि इहे हिननि जे लाइ हूंदा आहिनि ऐं उन खां अलावा जेके वज़ीर थींदा आहिनि असांजा चूंडिबा आहिनि यानी की इस्पतालुनि जे लाइ जेको त दवाऊं दारू थियो या ॿियूं सहूलियतूं जेके थियूं शहरनि खे जेके सहूलियतूं थियूं उन जे लाइ जेको बजट अचे हण खीसे में बसि ऐं जे नौकिरी अचे थी तव्हां ॾिसो जेके नौकिरियूं जो ईंदियूं आहिनि त MLA MP खे विराए ॾींदा आहिनि मथां तो वज़ीर आज़म विराए ॾींदो आहे उन्हनि खे जेको त वज़ीर आला खे ॾींदो आहे हे नौकिरी ॾेई था MLA MP खे विराए ॾियो उहे पंहिंजे तके माण्हुनि खे नौकिरियूं ॾियनि उहा नौकिरियूं हे छा कनि पंहिंजा दलाल विहारे छॾनि जेको 12 लख में 15 लख में नौकिरी थो खपाए ऐं जॾहिं वोट न उहे छुटा उहे वञी खॾ में वञी पवनि उहे पंहिंजा दलाल विहारे उहे जेको त पैसा रुपया था खपाइनि तव्हां ॾिसो जेके बि वॾियूं नौकिरियूं आहिनि कंहिं ग़रीब खे मिली आहे कंहिं बि ग़रीब खे कोन मिलंदी अगरि जेको पटे वारो को ग़रीब आहे पटे वारी नौकिरी वठंदो न पोइ माना 4-5 लख वञी ॾिए ऐं उन खां सुफारी बि थोरी कराए पोइ उनखे उहा पटे वारी मिलंदी ऐं उन खां अलावा जेको असांजे सिंध खे जो बर्बादु कनि था उहे बर्बादु करण वारा जेके आहिनि केरु आहिनि असांजा पंहिंजा सिंधी भला सिंध में जेके उमेदवार बि केरु आहिनि उहे सिंधी न भला कनि अफ़गानिस्तान मां था अचनि ईरान मां अची था बीहनि अमेरिका मां अची था बीहनि किथां जा था बीहनि असां मूं तव्हां मूं चूंडिजी उहे बीहनि था न बर्बादु करण वारा केरु आहिनि इहे ई आहिनि न तव्हां ॾिसो जॾहिं असेंबली में जॾहिं इजलास थींदो आहे सिंध असेंबली में हाणे क़ौमी खे छॾ सिंध असेंबली में जॾहिं इजलास थींदो आहे तव्हां ॿुधो आहे कंहिं बि असांजे MLA जेको MPA कंहिं बि MPA उहो सिंध जे लाइ ॻाल्हायो आहे भई असांजे ज़िले में हेॾो वॾो ज़ुल्म आहे हेॾो वॾो नाहक आहे इन जे लाइ कुझु कयो स्पीकर साहिब खे चवंदा उतरे भई जेको वञे त असेंबली में वेहे थो भई टेप छोड़ी हणी थो चपनि खे बसि चुप करे वेठो ॿुधे थो बसि जीअं कोन चवंदा न त रस कंहिं जो पाकड़े रखे छॾ हिकु जाइ ते पियो आहे बसि जॾहिं असेंबली ख़तमु थिए थी चांहियूं मानियूं खाई हाणे असेंबली जो बिल ठाहे छॾिबा हेतिरा किरोड़ ख़र्च थियो असेंबली में हे सॼो पैसो असांजो खाई उते रड़े ॾाढियूं त ॾाढूं ॾेई उतो ॿाहिरि निकिरनि था ऐं सिंध जा अवाम आहे वञी खॾ में वञी पवे सिंध जा माण्हू मरंदा पिया वञी खॾ में पवनि फुरियूं धाड़ा हलंदा पिया हलनि ॾे हाणे कंहिं जेको त ऑफिसर हिकिड़े चयो त जेको ईमानदार ऑफिसर हो चई मां चयो भाउ मूंखे ड्यूटी फलाणी जाइ ते हणो चई तोखे ड्यूटी त हणो तूं त घणा लख महीने में ॾींदे पहिरियों तव्हांखे लख हेतिरा ॾियणा पवंदे पोइ त तुंहिंजी बदिली कराईंदासीं यानी की हुनखे करप्शन जो ॾस ॾेई था छॾनि उहो लख कान ॾींदो हिननि खे जेको पघार वारो माण्हू लख कीअं ॾींदो मथे हुनखे यानी वञी करप्शन करे न वञी ग़रीबनि खे लुटे न भला जेको पैसे वारो माण्हू हुनखे पैसा ॾींदो छा उन यानी की ग़रीबनि खे वञी मोचड़ हाणी उन्हनि खां पैसा कढंदो न हिकिड़ो जेको 2002 में हिकिड़ो जेको DSP हो सो हुनखे SO खे चई ॻाल्हि ॿुध मां तव्हांखे थाणा विराए ॾियां थो पर इहा ॻाल्हि त मूंखे वञिणो हज ते तव्हां सभई महीने मूंखे तव्हां 2-2 लख रुपया ॾींदव जे चओ त मां तव्हांखे थाणा पोइ ॾियां वठी त हुननि खे थाणा नहीं 2-2 लख मूंखे महीने में ॾिजो मूंखे वञिणो हज ते हाणे करप्शन जा पैसा वठी उहो हज ते थो अचे हाणे उन हज थींदो असां वटि सॼो दारो मदार सिंध खे बर्बादु करण वारा असांजा पंहिंजा सिंधी आहिनि असां सिर्फ़ु नारा झुंगरियूं इहो ई कमु आहे असांजो ॿियो असां कुझु बि न पुॼंदो ॾिसो तव्हां बलोचिस्तान जी न्याणी आहे हिकिड़ी केॾी हिमत कई अथई सॼी हुकूमत खे थरथणे विझी छॾियो अथई तव्हां ॾिसो न हिकिड़ी न्याणी थी उहा तव्हां सिंध जा माण्हू केतिरा गुम थियल आहिनि केतिरा मारे छॾिया अथनि उथियो आहे को बि कोन उथंदो उहा हिकु न्याणी थी कीअं केॾो वॾो कमु हुन करे छॾियो आहे तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी